नाज़रीन, जुंगशाही मां अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे आया हुज़ूर मदरोही जुंगशाही लॻ ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मल्ला खे कारी मोरी वारे नदीअ जे पाणी मुकम्मल ॿोड़े छॾियो। जेके हिन वक़्तु पाणीअ जे घेरे में आहिनि, ॻोठाणनि वटि खाद खुराक जी खोट सबबि नंढा ॿार बीमार ऐं तकलीफ़ में आहिनि, जेके खुले आसमान में बेआरो मददगार बणियल आहिनि। बरसाती पाणी सबबि काफ़ी घर डही पट थी विया आहिनि ऐं सामान लुड़ी वियो आहे, जंहिं करे ॻोठाणा सख़्तु परेशानीअ में मुब्तला आहिनि, पर कंहिं बि नुमाइंदे ऐं इंतिज़ामिया सार न लधी। बरसाती पाणी घरनि खे नुक़सानु रसायो, उन सां गॾु मच्छीअ जे फार्मनि जा बंद टोड़े छॾिया आहिनि। मोहम्मद रमज़ान मीर बहर जो फार्म, जंहिंमें तयारु मच्छी हुई जेका लखे रुपयनि जी हुई, लुड़ी वई, जंहिं सबबि घणो नुक़सानु थियो आहे। जुंगशाही जे समाजी अॻवान मोहतरम मोहम्मद अली मीरानी ऐं रमज़ान मल्हा ॻोठाणनि वटि पहुची हमदर्दी जो इज़हार कयो। ॻोठाणनि जनाब सादिक अली मेमण ऐं मोहतरम सरदार जाम अवेस घोराम साईं रियाज़ हुसैन शाह शिराज़ी खे अपील कई आहे त असां ग़रीबनि जी मदद कई वञे।